Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. वफ़ाक़ ऐं इंटेलिजेंस एजेंसी सां गॾिजी यकीनी बणाईंदासीं त अफ़गानिस्तान में जेको कुझु थिए पियो उन जी लॾपलाण जा असर कराची ते घटि खां घटि थियनि। कराची में अॼुकल्ह जेका चुरपुर थी रही आहे उनखे बि ॾिसूं था। उन हवाले सां कुझु लिंक्स नज़र अची रहियूं आहिनि। अफ़गान सूरतहाल सबबि ख़िते में ईंदड़ तब्दीलियुनि खे कराची जे रुख़ में घुराए गहराई सां ॾिसी रहिया आहियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त क़ौम सलामती कमेटी जे इजलास में वज़ीर आज़म खे हुजणु घुरिजे हा। पीपल्स पार्टी वज़ीर आज़म जे अचण ते वॉकआउट जी का बि ॻाल्हि न कई हुई। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वॾे वज़ीर चयो त आउं कुझु ॾींहंनि लाइ परॾे वञी रहियो आहियां, कुझु ॾींहंनि में वापसि अची वेंदुसि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि परॾे वञी रहियो आहे। कराची में हद दख़लनि जे मामले ते जांच कमीशन जोड़ण ऐं गुजर नाले जे मुतासिरनि खे मुतबादिल जायूं ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध काबीना जांच कमीशन जे TOR जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। कमीशन सुठी साख वारे रिटायर्ड ऑफिसर तहत जोड़ी वेंदी। हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जा मुतासिर कमीशन सां राब्तो करे सघंदा। कमीशन लीज या सब लीज में बदनवानी जी ज़िम्मेवारनि जी बि निशानदही कंदी। इहो बि ॾिठो वेंदो त अदालती फ़ैसिले में रही नस्ला टावर जी लीज खे इंसानी बुनियादनि ते कीअं रेगुलराइज़ कयो वञे। सुप्रीम कोर्ट बि बनी गाला खे रेगुलराइज़ कयो हो। सुप्रीम कोर्ट जे ताज़नि फ़ैसिलनि जे हवाले सां सुभाणे 3 दरख़्वास्तूं दाख़िल कयूं वेंदियूं। अदालत खे दरख़्वास्त ते जल्द ॿुधणी जी बि इस्तदा कई वेंदी। सिंध सरकार कंहिंजा घर न ड्राहींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी सलामती बाबति पार्लिमानी कमेटी इजलास में छो न आयो। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत खां वज़ाहत जो मुतालबो करे छॾियो। नयर बुखारी चयो आहे त छा वज़ीर आज़म लाइ क़ौमी सलामती कमेटी इजलास में शिरकत खां वधीक ॿियूं मसरूफ़ियतूं हुयूं। वज़ीर आज़म पैगाम ॾिनो त संदसि मुल्की तोड़े परॾेही पॉलिसी में का दिलचस्पी न आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी वज़ीर आज़म जी गैर हाज़िरी जा कारण ॿुधाईंदे चयो आहे त वज़ीर आज़म इजलास में शिरकत लाइ अची रहियो हो। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ स्पीकर खे पैगाम मोकिलियो त वज़ीर आज़म ईंदो त हू वॉकआउट करे वेंदो, जंहिं ते वज़ीर आज़म चयो वॉकआउट जी ज़रूरत नाहे, अवां इजलास में शिरकत कयो, मां नथो अचां। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब तरफ़ां फवाद चौधरी मथां कूड़ ॻाल्हाइण जो इल्ज़ाम। मरियम औरंगज़ेब चयो त शहबाज शरीफ़ कंहिंखे बि पैगाम न मोकिलियो हो। फवाद चौधरी वटि शहबाज शरीफ़ या उन जी ऑफिस जो को सबूत आहे त पेश करे। छा इमरान ख़ान कोरोना जी मीटिंग मां शहबाज शरीफ़ जे चवण ते हलियो वियो हो। फवाद चौधरी वाविला कंदड़ मशीन आहे। शहबाज शरीफ़ कीअं मना करे हा मीटिंग स्पीकर घुराई हुई। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ओचितो तबियत ख़राब थियण सबबि घर मां अस्पताल मुंतक़िल। बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद ऐं बख्तावर भुट्टो ज़रदारी मुड़ुस सां गॾु दुबई मां कराची पहुची विया। बहरिया टाउन ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण वारे मामले में फरियादी अमीर अली गबोल मलिक रियाज़ ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण खां फिरी वियो। दरख़्वास्त गुज़ार पुलिस ख़िलाफ़ बि तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल न कराई। फरियादी अमीर अली गबोल वकीलनि खे ॿुधायो त खेसि गुज़िरियल राति खां दबाव विधो पियो वञे। वकीलनि जो चवणु आहे त असां तौहीन अदालत जी दरख़्वास्त तयारु कई हुई पर फरियादी फिरी वियो। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर हम्माद अज़हर चयो आहे त सुभाणे ताईं RLN जी 70% बहाल थी वेंदी। जहाज़ जी तब्दीली जो कमु गुज़िरियल ॾींहुं मुकमल थी चुको आहे। RLNG जी 40% फ़राहमी शेड्यूल खां अॻु थी चुकी आहे। मुझे तो नैब भी हुकूमत की तरह इंतहाई नालायक और नाअहल भी है। ये जो कह रहे हैं ना, ये जो 31A है, ये सबसे पहले तो चेयरमैन नैब के ऊपर रखना चाहिए, जो अपने इख्तियारात का हुकूमत की ईमा पर गलत इस्तेमाल करता है। मुझे ये तवक्को नहीं थी कि हलीम आदिल शेख की गिरफ्तारी का मुतालबा करने पे नैब को इतना पेट में मरोड़ उठेगा। तो भाई भेजो नोटिस मुझे 31A में, मैं तो कह रहा हूँ भेजो। मैं तो इंतजार कर रहा था कि जब सखर में
चेयरमैन नैब ने जबरदस्ती आकर लेबर के जो फ्लैट थे वर्कर वेलफेयर बोर्ड के उनको तकसीम किया था मजदूरों में, गैर कानूनी तौर पर किया था, हमारे ऑफिसर्स को दबाव डालकर किया था और मुझे उसको धमकी भेजी थी कि हम तुम्हें देख लेंगे। मैं इंतजार कर रहा हूँ कि मुझे देखो आप आके। ये बदमाशी जो नैब ने मचाई हुई है मुल्क के अंदर, ऐसे नहीं चलेगी। मैं हलीम आदिल की गिरफ्तारी का मुतालबा कर रहा हूँ, पेट में मरो, चेयरमैन ने को पढ़ा भाई, आपको क्या तकलीफ है? आप कहते नहीं पकड़ते? जो मुझे कहना है मैं कहूंगा, आपकी ये नालायकी पर मुश्तमिल जो प्रेस रिलीज हैं ये जबानबंदी नहीं कर सकती हैं। आप गलत आदमी से पंगा ले रहे हो, मेरे से पंगा ना ले। आप नैब के पीटीआई हुकूमत जियां आला दर्जे जो नालायक ऐं नाअहल समझूं था, उम्मीद न हुई त हलीम आदिल शेख की गिरफ्तारी के मुतालबे ते नैब के पेट में मरोड़ पवंदा। नैब गलत माण्हू सां फिटाए रहियो आहे, प्रेस रिलीज सां ज़बानबंदी नथी करे सघिजे। सिंध के सूबाई वज़ीर सईद गनी नैब चेयरमैन ते धमकियूं ॾियण ऐं इख्तियारनि जो ग़लत इस्तेमाल करण जा इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त चैलेंज कयां थो त नैब नोटिस मोकिले, कमेटी अॻियां वेही सनन करतूत वाइखा कंदुसि। नैब चेयरमैन इमरान नियाज़ी हथां ब्लैकमेल थी रहियो आहे। सखर में लेबर खाते जा फ्लैट्स गैर कानूनी तौर विरहाइण वक़्तु नैब चेयरमैन ऑफिसर्स ऐं मूंखे धमकियूं ॾिनियूं। नैब तरफ़ां तहवील में वरितल घर ऐं गाॾियूं सनन ऑफिसर्स इस्तेमाल करे रहिया आहिनि। सईद गनी तरफ़ां हलीम आदिल शेख जो नालो ECN में शामिल करण जो भी मुतालबो। जैकबाबाद में नैब टीम ते तशद्दुद वारे केस में 3 जवाबदारनि जी 5 जुलाई ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। जैकबाबाद की अदालत तरफ़ां ज़फ़र बुरड़ो, खादिम भुट्टो ऐं वसीम जखरानी के 1-1 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जी हिदायत। नैब इख्तियारनि एजाज़ जखरानी के माइटनि समेत 2000 माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। पुलिस 3 सुञातल समेत 250 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। हमारे लड़कों को मारा है पुलिस वालों ने, कुछ लड़के हमारे बेहोश हुए हैं। किसी सगो था जेकर तुम्हारी नजर में आए ऐं तभी तो आई बताऊं ये दिस एरिया एरिया दिस ये दिस ये क्या करे दी तो कराची में माज़ूरनि तरफ़ां सरकारी नौकरियुनि लाइ सिंध असेंबली ॾांहुं मार्च जी कोशिश। पुलिस खेनि असेंबली भरिसां रोके वरितो। पुलिस सां चकरनि में ॿ बेहोश थी विया। माज़ूर फुआरा चौक वटि धरणो हणी वेही रहिया। माज़ूरनि चयो आहे त सिंध हुकूमत कोटा तहत नौकरियूं ॾियण बदिरां तज़लील जो निशानो बणाए रही आहे। नोटिस वरितो वञे। जाम नवाज़ अली भरिसां जमनाव कैनाल में मुबैना टपो ॾेई आपघात कंदड़ वकील इमामुद्दीन माकवाड़ी जो लाश है। पुलिस मूजिबि वकील जा वारिस ॿुधाए रहिया आहिनि त इमामुद्दीन बीमारी खां तंग थी इंतिहाई क़दम खयों, वधीक जांच कई पई वञे। कहिड़ी बुनियाद ते चीफ जस्टिस के सेक्टर इंचार्ज कोठियो? चीफ जस्टिस ते हराम जी कमाई जो इल्ज़ाम कीअं लॻाया? अहिड़ियूं ॻाल्हियूं कंहिंखे मुतासिर करण लाइ थियूं? सुप्रीम कोर्ट तरफ़ां तौहीन अदालत बाबति पाण मुरादे नोटिस केस में PP कारकुन मसूदुर रहमान अब्बासी जी मुआफ़ी वारी इस्तदारत। मसूदुर रहमान मथां ईंदड़ ॿुधनी ते फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾिना त ईअं त हर को तौहीन वारी तक़रीर करे मुआफ़ी वठंदो। मसूदुर रहमान साहब, तव्हां चयो हो त अदालत घुराए त औकात यादि ॾियारींदुसि, हाणे असांखे औकात यादि ॾियारियो। FIA इख्तियारनि चयो त मसूद अब्बासी पोयां जेको बि हूंदो उन सां नरमी न कंदासीं। ॿुधनी अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी। वज़ीर आज़म जो अॻूणो ख़ुसूसी मुआविन ज़ुल्फ़ी बुख़ारी लंडन में रिहाम ख़ान ख़िलाफ़ साख खे छीहो रसाइण वारी केस जो पहिरियों राउंड खटी वियो। साख खे छीहो रसाइण वारे केस में रिहाम ख़ान जो यूट्यूब ब्रॉडकास्ट में बदुनवानी ऐं बेईमान करार ॾियण जा 4 इल्ज़ाम, 4 ट्वीट्स ऐं रीट्वीट्स तौहीन जोगा करार। ज़ुल्फ़ी बुख़ारी रोज़ वैलेट होटल जे हवाले सां इल्ज़ाम लॻाइण ते रिहाम ख़ान ख़िलाफ़ लंडन जी अदालत सां राब्तो कयो हो। सिंध हाई कोर्ट टिकटॉक ते पाबंदी बाबति फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। PTA खे टिकटॉक बाबति दरख़्वास्तूं जल्द उखलाइण जो हुकुम। केस जी ॿुधणी दौरान PTA जे वकील ॿुधायो त टिकटॉक खे 28 जून ते सॼे मुल्क में बंदि कयो वियो हो।
अदालत तरफ़ां PTA खे दरख़्वास्त ते 5 जुलाई ताईं फ़ैसिलो करण जो हुकुम। टिकटॉक ते पाबंदी ख़त्म थियण ते टिकटॉकर्स में ख़ुशी जी लहर। मुझो अॼु आख़िरी पैगाम आहे जेको मां पंहिंजी ज़िंदगी जो अंत थो आणियां। जेको हिकिड़ो कुधो किरियल अमल आहे, सिर्फ़ु मूंसां नाजाइज़ी थी आहे। हिकिड़े महीने में मूंखे अवर पहिरियां डिटेक्शन 6200 रुपए जी हई वई आहे। हिन महीने में 15000 रुपया डिटेक्शन आहे ऐं तंहिंखां पोइ 115 यूनिट मूंखे इज़ाफ़ी हया विया आहिनि, जंहिंजे करे मां अॼु हिकिड़ो कुधो अमल करे रहियो आहियां, जंहिंजा ज़िम्मेवार पीर आमिर ऐं जेको ॿियो SDO साहिबु उहे ई हूंदा। मुंहिंजे खून जा मां पंहिंजे माइटनि खां आख़िरी इहो पंहिंजी हिकिड़ी वसियत थो कयां, इन्हनि खे आख़िर में न छॾिजो। अॼु मुंहिंजो आख़िरी ऐलान आहे इहो, मां हिननि खे न छॾींदुमि, मां मरी वेंदुमि, पर हिननि खे कीअं लड़ाइजो तव्हां। धारूशाह में बार बार बिजली जो गरो बिल मोकिलण ते सैप्को ऑफिस पहुची पाण साड़ण जो चिताव ॾींदड़ नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो। नौजवान वकार खोखर जे वारसनि गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में नौजवान चई रहियो आहे त सैप्को वारा बिजली जा गरा बिल मोकिले जीअण तंग करे रहिया आहिनि। अॼु हू आपघात करे छॾींदो। SDO सैप्को अली शेर पोरियत खे बिजली चोर करार ॾींदे चयो त वकार खोखर हर भेरे ड्रामा करे असांखे गार कंद करे हलियो वेंदो आहे। बिल में डिडक्शन्स आहिनि त मसइलो हल कंदासीं। SHO ठारूशाह टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नौजवान जी ज़िंदगी बचाइण लाइ हर मुमकिन क़दम खणंदासीं। सेठा जाजी मैरान हाईवे ते वैन ड्राइवर ऐं क्लीनर पारां मुसाफ़िर ते तशद्दुद जी वीडियो वायरल। चंबेली स्टॉप ते वैन ड्राइवर असलम लुंड ऐं क्लीनर मुसाफ़िर मथां तशद्दुद कयो। वीडियो में औरतूं ड्राइवर खे मिंथूं कंदियूं रहियूं। थरकोल ब्लॉक 2 जी इंतजामिया जे तशद्दुद में मारिजी वियल पोरियत दोदो भील जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थिया। फौती पोरियत जी पोस्टमार्टम रिपोर्ट में तशद्दुद जी तस्दीक। केस में नामज़द थरकोल ब्लॉक 2 जे सिक्योरिटी इंचार्ज काशिफ, गार्ड कमर ऐं हुज़ैफ़ा मलिक समेत ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस खे 24 कलाकनि जो अल्टीमेटम ज़रियनि दावा कई आहे त बासर धुरियूं मामिलो लहमिटी करण लाइ सरगर्म थी वियूं आहिनि। हैदराबाद के मुख्तलिफ़ इलाक़नि मां पुलिस अहलकार समेत 2 नौजवाननि जा लाश भिटाई टाउन मां पुलिस अहलकार अहमद अली शाह जो घर मां लाश मिलियो। चलगरी थाणे जी हद मां नौजवान जो गलो कपियल लाश हथायो। पुलिस अहलकार अहमद अली शाह जी पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। डॉक्टर्स मूजिबि अहलकार जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। चूंडको भरिसां 2 ॾींहं अॻु गुम थी वियल पीरसन गुलाम हुसैन मंगणहार जो जाड़नि टकरनि वटां लाश हथायो। पुलिस लाश तहवील में वठी खैरपुर अस्पताल मुंतकिल करे छॾियो। सिंध में ज़रई ऐं पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरी ऐं आबादगार सराफ़ा एहतजाज बणियल। कश्मोर में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि ऐं STP कारकुननि जो ज़ीरो पुल बट धरणो। सखरवासी पाणी खोट ख़िलाफ़ थाम खणी रस्तनि ते निकिरी आया। टायर साड़े रोड ब्लॉक। शहदादकोट में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरनि जो 3 किलोमीटर पैदल मार्च बाद कोटमोटो चौक ते धरणो। मांझंदि में शहरनि पाणी खोट ख़िलाफ़ चौथे ॾींहं बि धरणो हयो। सिंध हाई कोर्ट समाजी अॻवान सिंगार नुनारी जी गुमशुदगी ख़िलाफ़ वफ़ाक़ी घर वज़ारत IG सिंध DG रेंजर्स ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। 13 जुलाई ताईं जवाब तलब। सिंगार नुनारी जी घरवारी फौजिया नुनारी अदालत खे ॿुधायो त संदसि मुड़ुसु 26 जून खां गुम आहे। जेकॾहिं मथसि को केस आहे त खेसि अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो वञे। नसीराबाद में सिंगार नुनारी जी आज़ादी लाइ 8हें ॾींहुं बि एहतजाज कयो वियो। पाकिस्तान सुपर लीग 6 में शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ लाड़काणो वासी फास्ट बॉलर शाहनवाज़ ॾाहाणी PCB जो सेंट्रल कॉन्ट्रैक्ट हासिल करण में कामयाब। अॻूणे कप्तान सरफराज़ अहमद जी तनज़ुली PCB
20 क्रिकेटर्स के सेंट्रल कॉन्ट्रैक्ट ॾिनो आहे। शाहनवाज़ ॾाहाणी खे एमर्जिंग कैटेगरी में शामिल कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठियूं तफ़सीली ख़बरूं, शॉर्ट ब्रेक खां पोइ।